अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था दादू मां सरवर जलाल सोलंकी जी रिपोर्ट। दादू जे डिस्ट्रिक्ट सेशन जज मनूमल खजीचा आबादी जे भलाई वारे खाते जी तौलियत सेहत मर्कज़ जे तमीराती कम 6 महीननि खां रोलड़े जो शिकार हुअण जो नोटिस वरितो। डिस्ट्रिक्ट सेशन जज जे हुकुम ते फर्स्ट सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट दादू मोहम्मद अशरफ ॾारच तौलियत सेहत मर्कज़ पए थो। अदालत तौलियत सेहत मर्कज़ जो तमीराती कम मुकम्मल न थियण ते ठेकेदार खे सुभाणे अदालत में पेश करे वरितो आहे। सिविल जज पारां डिप्टी DHO डॉक्टर अमजद मस्तोई ऐं सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल करीम मेराणी खे सुभाणे खां तौलियत सेहत मर्कज़ खे मुतबादिल इमारत में शुरू करण जो हुकुम ॾिनो। डिप्टी DHO डॉक्टर अमजद मस्तोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अदालत जे हुकुम तहत सुभाणे खां तौलियत सेहत मर्कज़ खे सिविल अस्पताल जे मुतबादिल कमरनि में शुरू कयो वेंदो ऐं हफ़्ते में हिकु ॾींहुं बसर बंदि करण जे ऑपरेशन लाइ ऑपरेशन थिएटर पूर्ण बहबूद आबादी खाते खां फ़राहम कयो वेंदो। हिन चयो त ठेकेदार इमारत खे ढाहे वञण खां पोइ 6 महीननि में हिकु सिर बि न लॻाई आहे। हिन चयो त ड्यूटी चोर डॉक्टर्स ऐं अमले सां का बि रिआयत न कई वेंदी, उहे पिणु पंहिंजे ड्यूटियुनि ते अचनि। डॉक्टरनि जे तमामु घणी खोट आहे। आवाम खे सेहत जूं बहितर सहूलियतूं फ़राहम करण सां असांजो फ़र्ज़ु आहे।